झोल थाने के हदूद गांव अलीजान बिरोहिया में अफसोसनाक वाक़या पेश आया, जहां पर एक जनूनी शख्स ने अपने ही खानदान के 4 अफराद भाई बहन भानेजी और बहनोई को पिस्टल से फायर करके कत्ल कर दिया। वाक़ये की इत्तला पुलिस झोल जाए मौके पर पहुंची, जबकि कत्ल करने वाला लाखों भील और उसका सहूलतकार ठारू भील नामी शख्स मौके वारदात से फरार हो गए। कत्ल होने वाले की शनाख्त रूंजो भील, लड़की भील गंगाबाई राधा भील के नाम से हुई। पुलिस ने चारों अफराद की लाशें पोस्टमार्टम के लिए तालका हॉस्पिटल सिंजोरो और झोल अस्पताल मुंतकिल कर दिया गया है। मुझे मामो लाखो जी मुझे मां जो भा पहिरीं असांजे घर में मुड़सालो हो हिकिड़ो, हुनखे बंदूक हई। मुंहिंजे मां जो भेण आयो वेठो थिए उतां धुड़की जो मुड़ुस नालो रिजू, हुनखे बंदूक हई। पोइ धुड़की खयूं 2 बंदूकूं हिते, पोइ मुंहिंजी अम्मा खई हिकिड़ी हणी हिते, ॿी हई हिते, पोइ मुंहिंजी नानी खयूं 2 हिते हयूं सीने में। घणे 4 कत्ल कई? हा। छा मसलो छा होगा? घर जो मसलो? घर जो मसलो इहा आयो, मुंहिंजी अम्मा वेठल हुई ऐं पेट में मुंहिंजे ॾोकी वेठल हुई। मुंहिंजी माई हुई, हुनजो डामो चयो, मुंहिंजे पीउ जे नाले चई इहा मूंसां गॾु सुतो आहे। पोइ मुंहिंजी अम्मा मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे अम्मा आपसंद मुड़ुसु छॾी ॾिनो, छॾी पोइ मां एॾी थी आहियां। पोइ मुंहिंजो मामे वरितो अथई 1.5 लख वरितो अथई मुड़ुसाले खां। चयो मां मुंहिंजी भेण वेठी आहे न, इहा तोखे ॾियां त। पोइ मुंहिंजी अम्मा चयो आउं शादी कोन कंदसि, आउं शादी छो कयां, विकिणियो त तव्हां छो था मूंखे। पोइ हुनजे करे मुंहिंजी अम्मा खां जहिड़ो कई छॾियो। माना इहो त जहिड़ो जेको अम्मा सां ख़ाली? हा, अम्मा सां। पोइ मुंहिंजी नानी बि चयो आउं कोन ॾींदसि। पोइ मुंहिंजी नानी खे बि मारी वियो, मुंहिंजे मां धुड़की जे मुड़ुस खे बि मारी वियो, मुंहिंजी मासी खे भी मारी वियो। पुलिस के मुताबिक कत्ल की गिरफ्तारी के लिए छापे मारे जा रहे हैं। कातिल को जल्द गिरफ्तार कर लिया जाएगा। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कमर GM तुमरानी।